तव्हां सां कुझु ॻाल्हाइणो आहे। ॻाल्हि कयो। ही बि का गैर त न? हिन कॾहिं असांखे पंहिंजो सम्झो आहे जो हिन जे साम्हूं ॻाल्हायां? जेकॾहिं तूं पंहिंजो सम्झी थी त मुंहिंजी बि तोसां का दुश्मनी कोन्हे। ख़बर आहे मूंखे जेका तूं मुंहिंजी सॼण आहे। मां तुंहिंजी सॼण न आहियां, बाक़ी तुंहिंजो मुंहिंजे लाइ अंदरि ठरियल आहे। बस बस हाणे ख़ामोश थियो भई। हर बार बात हणी के जो सुकून बर्बाद न कयो। चयो हिन खे त हितां निकिरी वञे। मूंखे लाचार कोन्हे जो मां ॿाहिरि वञा। जे हीअ नथी उथे त ठीकु आहे, पोइ तूं ई उथ। ॻाल्हायूं था कमरे में अंदरि। ख़ाली पंहिंजे दिलि जो ॿार हल्को कर। तव्हां वियो, मां वञा थी। न त वञे हा। तुंहिंजे करे न, हिन जे करे वञा थी। कंहिंजे बि करे ड्राइंग रूम मां निकिरे त थी न। बस हाणे ईअं हर बार चूं ॾेई न ॻाल्हाईंदी कर। पहिरियों मां सोचियो त तव्हांखे पाण ई हिन ॻाल्हि जो ख़्यालु ईंदो, पर न, शायदि तोखे पंहिंजो ई पेट जो सूरु आहे, अलाए छा। बस हाणे बस ये जायूं ॻाल्हियूं छॾ, पंहिंजे मक़सद जी ॻाल्हि कर। मक़सदु इहो आहे त आख़िर केतिरो वक़्तु तूं सोनीअ खे हिन घर में रहाईंदे? तुंहिंजो मक़सदु छा आहे? तमां सोनीअ खे धिका ॾेई हिन हवेलीअ मां कढी छॾियां? मूं इहे त नाहे चयो। बाक़ी छा आहे मक़सदु तुंहिंजो? ॻोठ में काफ़ी वाठा चुआन घुमंदा फिरंदा था वतन। कंहिं हिकिड़े खे सोनीअ जो संग ॾेई छॾ। तोखे माण्हू इन ॻाल्हि में बुरो न चवंदा, बल्कि इहो चवंदा त दिलावर इहो सुठो कमु कयो आहे। केरु निकाह कंदो सोनीअ सां? जॾहिं तुंहिंजे दिलि में बेईमानी आहे त पोइ खोड़ ई माण्हू आहिनि जेके सोनीअ सां निकाह करणु चाहिनि था। तुंहिंजो इहो शक मूं मथां कॾहिं ख़तम ई न थींदो। पोइ सोनीअ जो छो न तो निकाह कराए? मुंहिंजे दिलि जो शक बि ख़तम थी वेंदो। ठीकु आहे ठीकु आहे, मां सोनीअ खां पुछी पोइ हुनजो पिलो कयां थो। सोनीअ खां पुछण जी का बि ज़रूरत न आहे। को रिश्तो ताड़े सोनीअ जो हुन सां निकाह करे छॾ। ज़िंदगी हुनजी आहे ऐं सॼी ज़िंदगी खारणी बि उन खे ई आहे। पोइ पुछऊं बि न खो न, जेको इंसाफ़ आहे। कहिड़ी सती जती आहे जो उनजे मर्ज़ी जे ख़िलाफ़ कोई कमु थियो त असांजे मथां नमर किरंदो। 10 भेरा त असांजी चावट टपी चुकी आहे। अरे तोखे त रुॻो ॿियनि जा ऐब ई नज़र ईंदा आहिनि। हेॾे कॾहिं पंहिंजे गिरेबान में झांके ॾिठो थी? अल्लाह पनाह ॾींदो, मूंखे उन भाॼोकर रन सां भेटे थो। तौबा कर सकीना, तौबा कर। ॿियनि जा गुनाह ॻणण खां सुठो थी त तौबा कर, तौबा कर। तूं मुंहिंजी तौबा खे छॾ। जे पंहिंजो सुकून चाहे थो त हिकु हफ़्ते में इहो कमु थियणो घुरिजे। तुंहिंजो साहु न वञे करे वठंदुसि। असांजी त असली कान ठासी, पिछे मैं तेदी कीवें ठाण ॾिसां। छा ते रे? हां हथ कढ ते कुबा कना ते कु शायद खबर कानी का त मैं केॾा खतरनाक माण्हू आ। अरे काला कावा हथ कढ। हां तोखे कीअं खबर पई त नंढे लाइ मूंखे कारो कान चवंदा हुया? मैं माण्हू न माण्हू को चंगी तरह सुञाणा, चंगी तरह। तू मरसी, हाँ तू मरसी केॾी महिल पे मेरे हथूं। तू के मारींदे? हाँ तू मारींदे मूंखे? एदे तू के पिया समझदई अपना आप को? तू वॾा कंधा अथई। हाँ मैं वल तेको छोड़ दे सा न थो चवां त वरी आओ तेको मां ॾिखंदा ॾींहं ते तारे कीअं थो खलल आहे। एदे ॻाल्हि ॿुध, आस्ते आस्ते ढक देवी
जेकर धक्का चेगा न जेकर मैं पे मर पिछे ते खून में दाते दी गिची वे चई अलाड़े सालो तुझा भाग शी मरे ड्रब न चरे चरे तो उफट मरे रूह शैतानी ख्याल वल बादशाही यो काके चई जेंदे एड़े ख्याल ही रूह होसन मरंदे छोरा कदे न कदे मुझे हथन का मरंदे ढोलू को मारण वाले अञा पैदा ही कोनी थे पैदा ही न अपना खैर कर अपना सालू के तो धमकी दी हाँ अचो वारो कर तो कदी दी लाहो से खेल ढोलू नाल दुश्मनी ढोलू नाल दुश्मनी मेरी तो असली कान ठासी ऐ तो सारी मैं असल कोन ठान देता ढोलू राज कुरोलू अभी जब खबर पहुंची तो सारी अरे मोर वठेस वीर तने आला साल तुझा भाग शे मरे ड्रब न चरे जे चरे तो उफट मरे मानी मिलंदी कान्हे का मानी वनी मर पंजी भेण वट परतो कंदो कर या झाका ताकी सुठी गाल काने हा माने मिलंदी आदी अले जातियों थो पाए पियो हेडे त खला न उडरेड़े छडिया टियो हिसो जाए जो पियो घुर जाई हाणे पचाए खा त खबर पवई वानी मिलेगी ये गिरह बन दींदियूं बिन्ही खे बेवकूफ़ करणो पवंदो सोच चिबड़ कुछ सोच चिबड़ छा न न न न मां उन लाइ खडू कोन खोटींदुसि हाँ आस्ते थोरो आस्ते 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 हाँ 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 पोइ मुंहिंजे लाइ मसलो खड़ो थींदो न पोइ हाणे मां छा कयांसि पोइ वरी हिन में मां फासींदुसि न जे तूं चए हाँ न न ईअं त मुंझाई थी न ईअं मुंहिंजे लाइ मसलो खड़ो थींदो हाँ त हाणे ॾाहिणी इहा अधे जा कन थी भरे मुंहिंजे बारे में ठीकु आहे ॾिसां थी इन ॻाल्हि खे बि समझा थी तो धोती मुझे बारे में चिभड़ जा कन्न पई भरे कुछ ना कुछ तो करणो ही पवंदो इहे थी कया चिभड़ के पाण सां थी मिलाया जेकॾहिं चिभड़ के पाण सां न मिलायम ऐं वो खैरा सां मिली वियो न पोइ त ॿई मिली मुंहिंजो जीअण ई जंजाल करे छॾींदा हाणे चिभड़ के पंहिंजो करणो ई पियो हाँ हाँ समझीसि हाँ तूं वञ किथे हेॾे ॿुधाए मूंखे अदा छा पई चवई उहा धूती बुंदेल आहे ॾिस आउं चवां थी मूंखे ॿुधा जल्दी करे ॿुधाए अदा मां चवां थी ॿुधाए थो जा ॾिस आउं तोखे चवां थी जेकॾहिं मूंखे न ॿुधाई न पोइ सम्झी तो हा कंहिंखे कुझु बि न ॿुधाईंदुसि जेसि ताईं मूंखे मानी न मिलंदी मानी हाँ थोड़ी बची आहे ठीकु आहे हाँ हाणे थी ॾे बस हाणे ॻाल्हि ॿुधो हाणे सभु हली पंहिंजे पंहिंजे हिसे में वियो मां मानी खाई पोइ अचां थो पोइ तव्हांखे सॼी कहाणी ॿुधायां थो अदा अॻ में मूंखे ॿुधाए मूंखे त हीअ धूती मुंहिंजे लाइ छा पई चवई न न पहिरीं मूंखे ॿुधायो
त हिन ॾाइण मुंहिंजे बारे में तोखे चयो छा आहे? असुल ॻाल्हि ॿुधायांव, मूंखे कंहिं बि कुझु न आहे चयो। बसि मां जेको आहे सो मूंखे बुख लॻी मानी खाइणी, मां पंहिंजे मुंहुं पे ॻाल्हायो। ॾेमो आहे का असांजी मानी हराम जी कान्हे जो वीचारो खाए वेंदो हलियो। शर्म ई कोन्हे अहिड़ी अहिड़ी ख़बर वठां जो मूं यादि करे मानियूं थो खाए। तूं इहे मानी खाईंदे? हले मानी थो खाए। मलूक पहिरियों त मूं हाकिम खान खे ग़लति पिए सम्झो, पर हाकिम खान जेको कमु शुरू कयो हो न, मूंखे हुनजो हुन में साथ ॾियणु खपंदो हो। वॾा बाबा जे हाकिम खान दा तुसां साथ रहियो हा न, तो को बि लोफर अॼु ताईं ज़िंदा न रहे हा ओधर ते। पुलिस कुझु बि न कंदी, ये सभु हराम जूं पघारूं खायूं पिया आहिनि। जेको कुझु करणो आहे असांखे करणो पवंदो। वॾा बाबा अध सदरा लह मैदान ते ओधर ते खपरा खंड मसलो टीड़ियूं। मलुआणे मैदान ते लहणो ई पवंदो, ऐं जॾहिं न को मोहबती माण्हू मैदान ते लथो त तेसि ताईं ख़ामोश न वेहंदो जेसि ताईं इन्हनि कुतनि जा सिर न वठींदो। वॾा बाबा कुझु ॾींहुं इंतज़ार करो। नंढा बाबा आवे अस्पताल जूं पिछे असुल बाहियां ॾे छोड़ो मुल्क ओधर ते न बोलू न, हाणे हिकु ॾींहुं बि इंतज़ार करणु मुश्किल आहे। वॾा बाबा तुसां अकेले तो ओधर ते कोन विड़सो न। मोलू तूं भरियल आहे, इन्हनि गिदड़नि जे लाइ दिलावर खान अकेलो ई काफ़ी आहे। कुझु ॾींहंनि जे अंदरि ई ॾिसंदे ये गिदड़ तोखे ॻोल्हिया न लभंदा। सॼो ॾींहुं बुख ते मोहां, न जन्नत गिरह मानीअ ॾिनो, न वरी उहा मोभी जेकी मुंहिंजी भेण आहे उन को मानीअ गिरह ॾिनो। भले हे सुती पई आहे, निंड वधी पई। अधी निंड में खून ख़राब थी हाणे। हाँ मां आहियां मो, ॾिसां हाणे कीअं थियूं निंड कनि। भले हा बाहि लगे न सिर के ये किंजो मुकारो थियो। दोस्तो बियो आहे ये दाइन खैरा जा कम न भीतर के मुखे हणी खैर आऊं वजी छजास्ती वरी हणी त ॾेखारे त ॾींहं जा तारा त ॾेखारियांसि सुम्हणी न थी।
कॾहिं कान मुड़ंदी। अॼु ॾेखारियांसि थी ॾींहं जा तारा, मार पवेसि, वेठी आहे भितर हणंदी, पाण सुख सां सुती पई आहे। आई उथी 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 खोगरा बनाड़े में खबर कयो पई आहे। हां पर आयु निंदियूं ख़राब करे पाण वीचारी आराम सां सुती पई आहे। अयां तोखे सुम्हण ॾींदसि। अरे खैर आजे सर ॾे खैर हुजे। छा ते मगज़ ख़राब थियो थई? ॻाल्हाई छा थी? मथो मुंहिंजो ख़राब थियो ऐं मुंहिंजो थियो या तुंहिंजो थियो आहे? ॻाल्हाए त थी वीचारी। निकुर चवाई थी निकुर हितां। ठीक है न बटे गनियूं विझणियूं जूं। छा जे लाइ हणंदी भितर छा लाइ थी वञी? अरे मां छो भितर हणंदी मां? हणंदा हूंदई हणण वारा। हां लाल कुआर लगी थी वते पई पोइ भितर न लॻंदई त चाकू बंदूका लॻंदई छा? तोखे बि हणियो तोखे। मूंखे छो हणणा? मूंखे हणणा त मूंखे छा थियो माई, छा थियो? ॾिस त सही हिन धोतीअ जा कम। मां चवाई थी मथो न हणो। माठ करे वञी पंहिंजे हिसे में किरो त ॼाण न समरक। जन्नत ओ जन्नत मुझे करे डरी वञे। हा हा मुझे करे आ चवाई थी सम्झाए छॾ पंहिंजी ने भेण खे ये भितर भितर न हणंदी करे। हल हाणे हल। हां भितर था लॻन से प्यारी बॉडी मर। हां हाणे कांव बि भितर हणी वेंदई। मां दिलावर खान मेडा पेरा चाहते इथ बजे पातई भज ढोलू भज पेर ट्रा पोई न फाहा इचियज ऊ बखनन ढोलू राज कुरोलू अज दुहई मिल टेकु रोल छोड़े सनी भजड़े भज। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम दिलावर खान। अचो भली आयो भली आयो। खैर त आहे सुबह सुबह पत पिया। मूंसां कान चंद ठगन असांजो जीअण जंजाल करे छॾियो आहे ऐं अव्हां पुछो था त ख़ैर आहे? वेहो दिलावर खान वेहो। मूंसां खान वेहण खां पहिरीं अव्हां इहो ॿुधायो त तव्हां मुंहिंजो साथ ॾींदो? इन कम लाइ त मां बि आयोसि दिलावर खान तो वटि, पर तो त चयो मां आहियां मोहबती माण्हू। इन फॾण जे कमनि में फासण कोन थो चाहे। अॼु वरी तव्हां हली आया आहियो। मूंसां कान ॾाढो पाण खे रोकियुमि, ॾाढो रोकियुमि, पर हाणे माठ करे न वेहंदुसि। दिलावर खान मां तव्हांजो साथ ॾेई सघां थो, पर हिकिड़ो शर्त आहे। शर्त? ॻाल्हि कयो मूंसां खान। पहिरियां तव्हांखे मुंहिंजो साथ ॾियणो पवंदो, बहादुर खान खे ख़तमु करणु। मूंसां खान जे असां चार चङाई पाण में विढ़ंदा रहंदासीं त उहे जेके रोल ऐं लोफर जे वतन था लोफरी कंदा इन्हनि सां कीअं पुरी सघंदासीं? मूंसां खान असां सभिनी खे हिकु थियणो पवंदो। इन खां पोइ असां इन्हनि रोलू कुतनि खे ख़तमु करे सघंदासीं। ठीकु आहे दिलावर खान, जेकॾहिं तव्हां आहियो त पोइ मां बि तव्हांजो साथ ॾियण लाइ तयारु आहियां, पर बहादुर खान खे चओ त हिकु दफ़ो हली अची मूंखां माफ़ी वठे। मूंसां खान बहादुर खान जे हली अचण सां तव्हांजो कदु वॾो त कोन थींदो। भले बहादुर खान मुंहिंजे हमराहनि जी बेइज़ती कंदो रहे ऐं मां ॾिसंदो रहां। न दिलावर खान न, कॾहिं बि न। बहादुरी खान त आहे जेको इन रोलू कुतनि जो साथ ॾींदो रहे थो। सभ खां पहिरियां ई बहादुर खान खे इहो सम्झाइणो पवंदो त या हू असांजो साथ ॾे या उन रोलू कुतनि जो। जेकॾहिं बहादुर खान उन्हनि जो साथ नथो छॾे त पोइ असांखे बहादुर खान जी रस्ता रोक करणी पवंदी, तॾहिं हिते अमन बहाल थी सघंदो। ठीकु आहे मूंसां खान, मां बहादुर खान सां मिलां थो ऐं उन खां पोइ अची मां तव्हां सां वरी मिलंदुसि। ठीकु आहे न? इहो फ़ैसिलो उते ई करे अचिजो दिलावर खान, या बहादुर खान असां सां गॾिजी विढ़े या वरी असांखे बहादुर खान सां विढ़णो पवंदो। मूंखे पूरी उमेद आहे
त बहादुर ख़ान असां को कंध कोन कटाईंदो ऐं हू बि असांजो पूरो पूरो साथ ॾींदो। त पोइ ठीकु आहे दिलावर ख़ान, मूंखे इंतज़ार आहे। ठीकु आहे, हलो अल्लाह